नासी खैरपुर में हज़रत अली करमुल्लाह जी विलादत मुबारक जो ॾिहाड़ो अक़ीदत एतिराम सां मल्हाए पियो। खैरपुर मां अली अकबर कोपांग जी रिपोर्ट ॾिसूं था। पूरी दुनिया के इंसानियत पसंद माण्हुनि खे मुबारक ॾियां थो। सभिनी उन्हनि माण्हुनि खे जेके हक़ परस्त आहिनि, छो त अॼोके ॾींहं ते असांखे जिते असां हज़रत अली साईं जो जनम ॾींहुं मल्हायूं था, मां सम्झां थो त उते जॾहिं करबला जो वाक़ियो अचे थो त उते यज़ीद जो किस्सो बि ईंदो। ऐं मां सम्झां थो त हज़रत अली साईं जन जो हज़रत इमाम हसन ऐं हुसैन जो दर्स इहो हुजे त वक़्त ई यज़ीद सां विढ़ो। अॼु सिंध जे हर ॻोठ में लाशा किरनि था पिया। अॼु सिंध जे हर ॻोठ में यज़ीद आहे, हर शहर में यज़ीद आहे। ऐं उन यज़ीद सां महाॾो अटकाइण जे लाइ सिंध जे माण्हुनि खे उथणो पवंदो। तॾहिं ई मां सम्झां थो हज़रत अली साईं जन जो पोइलग सॾाइण जो असांखे हक़ आहे त असां हज़रत अली साईं जा जेको दुनिया जो वॾे में वॾो बहादुर इंसान हो, उन जा पोइलग ई पोइ थींदासीं जॾहिं असां वक़्त ई यज़ीद सां महाॾो अटकाई। मौला अली अलैहिस्सलाम काबे में मौला जो ज़हूर थियो, आमद थी। सभिनी मुसलमाननि खे मुबारकूं बि ॾियां थो ऐं दुआ थो कयां त अल्लाह साईं जेके बि अॼु दोस्त आया आहिनि, क़ौमुनि जा अॻवान आया, तंज़ीमनि जा अॻवान आया, सभिनी खे रब मौला अली जे सदके क़यामत ताईं शादो आबाद फरमाए। हज़रत अली समेत जेको पंथनि जो घराणो आहे या जेके नबी करीम जा जेके यार दोस्त आहिनि, उहे असांजे लाइ सोर्स ऑफ इंस्पायरेशन आहिनि त असां पंहिंजी ज़िंदगी उन्हनि जे नक्श कदम ते गुज़ारियूं। शुजात में, सदाकत में, इंसाफ़ में, अदल में, बहादुरी में। त अली जो जेको जनम आहे उहो बि लाज़वाल आहे। अली जो किरदारु, सूरत, सीरत सभु जेके आहिनि पंहिंजो बेमिसाल, लाज़वाल, लाफ़ानी आहिनि। जेके बि आया आहिनि तमाम बेहतरीन सलाह शरीफ पढ़ी अथनि। सुगड़न जेके सना जा पेश कया नज़राना हूं तो मौला जो पूरी कायनात में मल्हाइबो रहे तो, पर असांजी खुश नसीबी आहे जो हेॾा प्रोग्राम असांजे खैरपुर ज़िले में थिया आहिनि। वॾो जश्न आहे जो हज़ारनि जे तइदाद में फ़क़ीर, आंधीड़ा, इलाइक़े वासी, परे परे खां खंडियारो, नौशहरो, फिरोज़ ताईं जेको आहे सो तमामु घोड़की लाड़काने खां तमामु